सिंध जे सकाफ़ती मेलनि ऐं मलाखनि में जॾहिं को पहलवान मैदान में लहण लाइ तयारु थिए थो त सामईन जे कननि में हिकु ई आवाज़ गूंजे थो, जेको आवाज़ आहे सिंध जे मायानाज़ मशहूर अनाउंसर आचर मरी जो। एक अहिड़ो आवाज़ आहे जेको दबदबे सां भरियल बि आहे ऐं सामईन जी दिलनि खे जोश सां भरे छॾींदो आहे। आचर मरी जेको अॻु में पाण बि मल पहलवान थी रहियो आहे ऐं केतिरनि मलाखनि में धाको जमाए चुको आहे, वक़्तु गुज़रण सां जॾहिं मुक़ाबला छॾणा पिया त हुन पंहिंजी मोहबत खे नए अंदाज़ सां ज़िंदा रखियो। मल जे मैदान में कंपेयरिंग शुरू कई। आचर मरी जो चवणु आहे त मल मुंहिंजे रत में आहे। जेकॾहिं पाण मुक़ाबले में न लहा त बि मैदान में मल जो आवाज़ बणिजी सामईन ऐं पहलवाननि खे जोश ॾियारणु मुंहिंजे लाइ वॾो एज़ाज़ आहे। आचर मरी सिर्फ़ आवाज़ जो जादूगर न आहे, पर पहलवाननि लाइ साथ ऐं सहारो बि आहे। हू हारायल पहलवाननि लाइ संदुनि यारनि खे हौसला अफ़ज़ाई सॾे थो ऐं ज़ख़्मी या रिटायर थींदड़ पहलवाननि जी माली सहायता लाइ बि पाण पतोड़ींदो रहे थो। हू न सिर्फ़ मल जे हवाले सां अनाउंसमेंट करे थो, पर उन दौरान सिंध जे अबोज माण्हुनि खे मंशात खां परे रहण, नमाज़ जी पाबंदी करण जी तलक़ीन पिणु कंदो रहंदो आहे। हुन जो चवणु आहे त मल रुगो हिकु रांदि न, पर सिंध जी सकाफ़त ऐं वरसे जी सुञाणप आहे। संदसि भाइटिया भाणेजा मिट माइट बि अॼु इन ई मैदान में सरगर्म आहिनि। संदसि वधीक चवणु हो त असां पंहिंजे ख़र्च ते सकाफ़ती मेलनि खे ज़िंदा रखूं था, पर हुकूमत ऐं सकाफ़ती खाते खां का बि मदद नाहे। जेकॾहिं संजीदगी सां मल खे सरपरस्ती मिले त ही रांदि ॿीहर पंहिंजे ओज ते पहुची सघे थी। आचर मरी जो आवाज़ सिंध जे मैदाननि में रुगो हिकु ऐलान न आहे, पर हिकु वरसो आहे, हिकु सुञाणप आहे जेका नसलुनि खां नसलुनि ताईं सिंध जी सकाफ़ती रिवायतुनि खे ज़िंदा रखंदी। आचर मरी न सिर्फ़ मल मुक़ाबलनि में ॿुधो वेंदड़ आवाज़ न आहे, बल्कि सिंध जे पुठ ते पियल सकाफ़त मल जो पहलवानी लाइ बि गूंजंदड़ आवाज़ आहे। रिपोर्ट गुलाब ख़ासकेली, टंडो जान मोहम्मद, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। हाय रे पसंद मरी कारीगरी सिजो मरी जी खुदा जी ज़ात जो कसम के पासा ब लगंदो पावर हज़ारन मलन दा वियो कारीगरी ॾिसो तारी त वॼायो जियो न्याज़ ख़ास केली जियो इने के जब कारीगरी खुदा जी ज़ात जो कसम यार मत मरी जो ॾिठो बात ताज़ो पेरे में टुकियो आहे थोड़ी कारीगरी ॾिसो तारी त लॻायो। साईं मुंहिंजो नालो आचर मरी आहे। ऐं पाण मल विढ़ंदो हुउसि पहलवान हुउसि, पर अलाह जी महिरबानी सां हींअर ऐं पाण कॉमेडी कंदो आहियां। पर मुंहिंजे कॉमेडी ते जेके दोस्त ईंदा आहिनि मलाखड़ो ॾिसण, ऐं मुंहिंजो कोशिशि इहो हूंदो आहे त पहलवान सुठा घुराए, नौजवान पहलवान आणे उन्हनि खे मुक़ाबला ॾिसूं सुठा, छो त असांजो इहो कोशिशि आहे भला जेकॾहिं को बल न विढ़े त असांजा ॿारवाड़ी अबोज माण्हू आहिनि, उन्हनि में कई माण्हू उन्हनि जा नंढा औलाद उहे नशाई थी विया आहिनि। नशे में पान गुटका 2100 शराब। मुंहिंजो इहो पैगाम हूंदो आहे त आउं जिते मलाखड़ो करियां उते तमामु नौजवाननि खे उन्हनि खे मल ॾेखारे उन मल वांगुरु पंहिंजे जान जो सिहत जो ख़्यालु कनि, भले पहलवान न थियनि पर हू सिहतमंद रहंदा। इहो मुंहिंजो कोशिशि आहे। ऐं सुठा मल घुराए मलाखड़ा हाणे हींअर काफ़ी मुंहिंजा दोस्त अहिड़ा ऐं मलाखड़नि जा पाण फ़ोन करे ईंदा आहिनि। कल्ह नूरियाबाद मां महिमान मीरपुर में मल ॾिसण आयो आहे ऐं रईस गुलाम कादिर मरी लंडन वेठा आहिनि पाण, पर पोइ रोज़ पुछंदा आहिनि मलाखड़े जो। हाजी मलूक राजड़ा या इस्माइल राजा अहिड़ा खोड़ असांजा दोस्त आहिनि, उहे मल जा ख़ासि करे पुछंदा आहिनि त कहिड़ा मल घुराई कहिड़ा पहलवान।